सिंध के बे नंबर शहर हैदराबाद ठंडी सड़क के मेक्स बचत के सामूं बीठा आहियूं। इन शहर में हितां जो नाज़िम काशिफ खान शोरो मेयर की हैसियत में पंहिंजा फ़राइज़ सरंजाम ॾेई रहियो आहे ऐं उन जो भाउ जाम खान शोरो ताज़ो सिंध हुकूमत में वॾो हिकिड़ो वज़ारत जो मनसब पिणु माणे चुको आहे। ही हैदराबाद शहर ठंडी सड़क जंहिं जाइ ते तव्हांखे ही गंदो पानी रोड ते नज़र अचे थो पियो, उन जे साम्हूं ही मेक्स बचत जी वॾी बिल्डिंग आहे। उन सां गॾोगॾु स्ट्रीट लाइफ की तमामु वॾी बिल्डिंग आहे। उन जे अॻियां गिदू चौक आहे ऐं गिदू चौक सां गॾोगॾु ऑटोबान रोड हैदराबाद जो महांगो रोड आहे। साथियो, सिंध में 15 सालनि खां वठी करे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत में आहे। हाणे वरी ताज़ो जेका ठगी के नमूने सां जेका चोरी करे, जेका माण्हुनि सां वेसाघाती करे, जेका सरकार वरी सरकार इन्हनि खे जेके सीटूं खटी ॾिनियूं आहिनि उन्हनि जे बलबूते ते हिननि सिंध हुकूमत ठाहे वरिती आहे। हिन ठंडी सड़क जे रोड सां थोरो अॻिते असां हलंदासीं त असांखे इंडस होटल मिलंदो। हीअ साम्हूं मुंहिंजे इंडस होटल आहे। इंडस होटल जे साम्हूं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी बिल्डिंग आहे। हिन ई रोड ते रानी बाग आहे। हिन ई रोड ते शहबाज बिल्डिंग आहे। उहा शहबाज बिल्डिंग जिते DIG थो वेहे, उहा शहबाज बिल्डिंग जिते कमिश्नर थो वेहे, उहा शहबाज बिल्डिंग जिते डिप्टी कमिश्नर थो वेहे, उहा शहबाज बिल्डिंग जिते एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल जी कोर्ट आहे, उहा शहबाज बिल्डिंग जिते सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू थो वेहे, उहा ई शहबाज बिल्डिंग जिते हितां जो मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जुडिशियल 2 ऐं ॿिया ऑफिसर साहिबान एग्रीकल्चर जा पिणु हिते वेहनि था। इहा आहे हिन शहबाज बिल्डिंग जे रोड जी हालति। उन खां थोरो अॻिते असां हलंदासीं त तव्हांखे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी बिल्डिंग नज़र ईंदी। उन जे साम्हूं जिम खानो जी वरी हिकिड़ी इमारत आहे जंहिं जिम खाने में मेंबर उहे माण्हू बणजनि था। अक्सर थो चवां सभिनी खे नथो चवां, पर अक्सर करे जिम खाने जा मेंबर उहे बि बनबा आहिनि जेके माण्हुनि जो मांस पटे, माण्हुनि जो गोश्त खाई ऐं माण्हुनि जो रत पी करे उतां जा जिम खाने जूं वॾियूं गरियूं फ़ियूं अदा करे जिम खाने जा मेंबर बनबा आहिनि। हीअ आहे हैदराबाद जी सूरत हाल। हीअ आहे हितां जे काशिफ खान शोरे जी कारकर्दगी। हीअ आहे जाम खान शोरे जी कारकर्दगी। हीअ आहे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी कारकर्दगी। हीअ आहे पाकिस्तान जे सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी जी जेको ताज़ो पाकिस्तान जी वॾे हिकिड़े मनसब ते फ़ाइज़ थियो आहे। आसिफ अली ज़रदारी जो ही पंहिंजो डिवीज़न आहे हैदराबाद, जंहिंजो इंतिहाई आम शहर जे असां उन महांगे ठंडी सड़क जे रोड ते बीठा आहियूं। साथियो, ही तव्हांखे पाणी नज़र अची रहियो आहे। हिन पाणी जी सूरत हाल इहा आहे। ही गंदो पाणी ही रक्षा था वञनि पिया। ही गंदो पाणी उन साम्हूं हिकिड़ी KFC जो होटल आहे ऐं उन सां गॾोगॾु ही जेको एंटी इंक्रोचमेंट फोर्स वारनि जी पिणु ऑफिस आहे। हाणे जेकॾहिं अहिड़े वॾे शहर जेको हैदराबाद ॿियो नंबर हैदराबाद सिंध जो अहम शहर आहे, उन शहर जी अहिड़ी गंदी सूरत हाल सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे, को बि अहिड़ी हुजे त इन मां सम्झी सघूं था त हीअ सिंध केॾी निधन की आहे। उन जे करे